जमायत सगुरी जियं त तव्हांजी ख़िदमत में वक्तन फ़वक्तन मुख़्तलिफ़ मौज़ूआत खणी हाज़िर थींदो आहियां। अॼु तव्हांजी ख़िदमत में हिकु अहम तरीन मौज़ू सां हाज़िर थियो आहियां ऐं उन अहम तरीन मौज़ू जो ताल्लुक़ असांजी ज़िंदगी सां तमामु गहरो आहे। उन में शायदि कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हुजनि जेके तव्हांखे न वणनि, के अहिड़ियूं बि हुजनि जेके तव्हांखे सुठियूं लॻनि, के अहिड़ियूं बि हुजनि जेके शायदि तव्हांखे नयूं लॻनि, के अहिड़ियूं बि हुजनि जेके शायदि तव्हांजे मिज़ाज सां मुवाफ़िक़त न कनि। पर शरीयत जो नालो पंहिंजे मिज़ाज खे तसल्ली ॾियण या पंहिंजे मिज़ाज जी मुवाफ़िक़त करण शरीयत नाहे, पंहिंजे मिज़ाज खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी शरीयत जो ताबे करण शरीयत आहे। मूंखे छा पसंदि आहे, मूंखे छा नापसंदि आहे, ॻाल्हि इहा अहमियत नथी रखे। ॻाल्हि इहा अहमियत थी रखे त अल्लाह खे छा पसंदि आहे ऐं अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे छा पसंदि आहे। जंहिं ॾींहुं असां पंहिंजी ज़िंदगी इन उरूज ते वठी आयासीं त असां पंहिंजो समूरियूं ख़्वाहिशूं, पंहिंजा समूरा इरादा अल्लाह जे हबीब जे दर ते झुकाए छॾींदासीं। उन ॾींहुं अल्लाह तबारक व तआला असांखे उरूज अता फरमाए छॾींदो। छो त मुसलमान जी माना इहा आहे त पंहिंजे पाण खे झुकाए सिर हेठि करे मालिक जी ॻाल्हि ते लबैक चवणु। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त कलमो पढ़ण खां बाद में दायरा इस्लाम में दाख़िल थियण सां इंसान जो मिसाल उन उठ जो थी वेंदो आहे जे उठ जे नक में नाकेल लॻल हुजे। असीं सभु तक़रीबन ॿाराड़ी जा माण्हू मालूम माण्हू आहियूं, असां सभिनी जा उठ ॾिठल हूंदा त उठ जे नक में नाकेल हूंदी आहे, उन नाकेल में हिकिड़ो कोको लॻल हूंदो आहे, उन में रसी हूंदी आहे, नाकेल हूंदी आहे, उहा वरी हथ में हूंदी आहे जत जी। मर्ज़ी कंहिंजी हूंदी आहे, उठ जी या जत जी? जत जी। उनखे उथारे, उनखे विहारे, उनखे हलाए, उन ते वज़न खणे, उनखे गाह ॾे, उनखे पाणी ॾे, उनखे छां ते ॿधे, उनखे उस ते ॿधे। ये समूरियूं मर्ज़ियूं जत जूं हूंदियूं आहिनि। उठ कंहिं में बि ज़बरदस्ती न कंदो आहे, पंहिंजी मर्ज़ी न करे सघंदो आहे, उनखे उन नाकेल जे पुठियां पुठियां हलणो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त मोमिन जो मिसाल उन उठ जे आहे जंहिंजी नाकेल मालिक जे हथ में हुजे। उन नाकेल वारे उठ खे ई माण्हू परवरिश बि कंदो, गाह बि ॾींदो, पठो बि ॾींदो, पर जेको उठ मस्त थी वञे, नाकेल न लॻराए त माण्हू छा कंदो आहे? लठियूं हणंदो आहे। ईअं ई आहे सही। त यानी ॿिनि अखरनि में असांखे सम्झ में अची वई ॻाल्हि त नाकेल वारे उठ जी इज़त आहे जेको झंग में मस्त चरे, उनखे लठियूं लॻंदियूं आहिनि। त उन मुसलमान जी अल्लाह जे हबीब वटि इज़त आहे जेको पंहिंजी ख़्वाहिशात खे अल्लाह जे हबीब जे दर ते झुकाए छॾे। जेको चवे त मूंखे ई पसंदि आहे, शरीयत खे पसंदि आहे त ठीकु आहे, पर मूंखे ॻाल्हि नथी वणे त ही इस्लाम न आहे। इस्लाम इहो आहे त मूं में उहे रस्म उहे रवाज सदियनि खां छो न हलंदा हुजनि, पर जेकॾहिं मूंखे अल्लाह जे हबीब जो पैगाम कंहिं पहुचायो त हाणे पंहिंजे सिर खे तस्लीम करे ऐं हेठि मथो करे, कंध हेठि करे ऐं बारगाह में अची बाद अची चवणो आहे त बसि अल्लाह जे रसूल जो फरमान मुंहिंजे अखियुनि ते, जेकॾहिं ग़लति आहियां त मां आहियां। अॼोको मुंहिंजो मौज़ू असांजे मुआशरे जे अंदरि शादी जे नाले ते थींदड़ गैर अखलाकी गैर शरई रस्मनि जे हवाले सां ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। सभिनी खां अॻु में क़ुरान करीम जी जेका मूं आयत तिलावत कई, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत इरशाद फरमायो व मिन आयातिही अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा लितस्कुनु इलैहा व जअल बैनकुम मवद्दतन व रहमतन। अल्लाह ताला फरमाए थो त अल्लाह जी निशानियुनि मंझां आहे, यानी अल्लाह जूं किरोड़े निशानियूं आहिनि, उन्हनि मंझां हिकिड़ी निशानी ही बि आहे त अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा, तव्हांजे न जिन्सनि मंझां अल्लाह तव्हांखे जोड़ा जोड़ा बनायो। तव्हांजे जिन्सनि मंझां ई अल्लाह तबारक व तआला तव्हांखे जोड़ा जोड़ा बनायो, यानी ज़ाल ऐं मुड़स, नर ऐं मादा, इहो अल्लाह जी ज़ात
जोड़ो बनायो। ऐं आसान ॿोली में इन जो तर्जुमो छा त अल्लाह तव्हां जे लाइ औरत ऐं मर्द जो निकाह जो हिलाल तरीक़ो बयान फरमायो। अल्लाह ताला हिन आयत मुबारका में अॻिते फरमाए थो लितस्कुनु इलैहा व जअल बैनकुम मवद्दतन व रहमा। अल्लाह ताला इन आयत मुबारका में निकाह जे ज़िक्र करण खां बाद में टिन शयुनि जो ज़िक्र थो फरमाए। घणनि शयुनि जो साईं? टिन शयुनि जो। अल्लाह ताला फरमाए थो त निकाह कबो आहे टिन शयुनि जे लाइ। घणनि शयुनि जे लाइ? टिन शयुनि जे लाइ। तवज्जो रखिजो त जीअं अल्लाह करे असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे। अल्लाह ताला फरमाए थो त निकाह जो मक़सद, निकाह जो सबब, निकाह जो फ़ाइदो टे शयूं। अल्लाह फरमाए थो लितस्कुनु इलैहा। निकाह जो पहिरियों फ़ाइदो इहो आहे ऐं मक़सद इहो आहे त निकाह मां सुकून हासिल कजे। छा कजे साईं? सुकून हासिल कजे। इन जी तशरीह अॻिते हली बयान कयां थो, हिकु ॿ हदीस मुबारक बयान करे वठां। ॿियो वजाल बैनकुम मवद्दतन, ऐं निकाह इन करे ठाहियो वियो आहे, बणायो वियो आहे त जीअं तव्हां जे विच में मोहब्बत वधे। वरहमा, ऐं अल्लाह जी रहमत। जॾहिं तव्हां निकाह खे सुकून वारो बणायो ऐं मोहब्बत वारो बणायो त वरहमा, हाणे उहो निकाह तव्हां जे लाइ अल्लाह जी रहमत जो सबब बणिजे। पहिरियों सुकून, ॿियो मोहब्बत, ऐं टी शइ जेॾीमहिल सुकून बि हूंदो, मोहब्बत बि हूंदी त हाणे अल्लाह जी रहमत शामिल हाल हूंदी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त निकाह जॾहिं संग ॾिसजे पंहिंजे लाइ त मूंखे शादी करणी आहे, छो त शादी जो पहिरियों मरहलो छा आहे त रिश्तो ॻोल्हिजे। औरत कहिड़ी हुजे या मर्द कहिड़ो हुजे, पंहिंजी न्याणी जे लाइ छोकिरो ॻोल्हण ऐं छोकिरे जो पीउ पंहिंजे पुट जे लाइ न्याणी ॻोल्हे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त दुनिया में जॾहिं को माण्हू पंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हण निकिरंदो आहे त चार शयूं हुन जे ज़हन में हूंदियूं आहिनि। घणियूं शयूं? चार शयूं। या त माण्हू सोचींदो आहे त अहिड़ी घर वारी वठी अचां या अहिड़ो मुड़ुसु ॻोल्हियां पंहिंजी धीअ जे लाइ जेको मालदार हुजे, जेको मालदार हुजे। हुज़ूर से फरमाइनि था ॿियो सबब छा से ॻोल्हींदा आहियूं त यार ज़ात पात में चङो हुजे, ऊची ज़ात हुजे, हसब ऐं नसब हुजे, ज़ात पात जे हिसाब सां चङी ज़ात हुजे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त टियों सबब हूंदो आहे, माण्हू चवंदो आहे, छोकिरो चवंदो आहे त छोकिरी सुहिणी हुजे, ऐं छोकिरी चवंदी आहे त छोकिरो सुहिणो हुजे। ऐं चौथों सबब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, चौथों पॉइंट हूंदो आहे त दीनदार हुजे। हाणे चार शयूं आहिनि निकाह में, चार शयूं ज़हन में रखी माण्हू संग ॻोल्हींदो आहे। या मालदार हुजे, या हसब नसब वारो हुजे, या सुहिणो हुजे, या दीनदार हुजे। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, ही त फितरत इंसानी आहे, त फितरत इंसानी चवंदी आहे त इन्हनि चइनि मंझां का हिकिड़ी शइ हुजे। तव्हां छा था चओ त सुहिणी शादी कहिड़ी आहे? छा अहिड़ो रिश्तो सुहिणो आहे जेको मालदार हुजे, या उहो रिश्तो सुहिणो आहे जंहिंजो हसब नसब हुजे, या उहो रिश्तो सुहिणो आहे जंहिंमें सूंह हुजे, ख़ूबसूरती हुजे, या उहो रिश्तो सुहिणो आहे जंहिं रिश्ते में दीनदारी हुजे। करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी करीम कमालात तां कुर्बान वञा, मुझे करीम महबूब अलैहिस्सलाम उम्मत जो हकीम आहे। मुझो महबूब उम्मत जो हकीम आहे, उम्मत जे मिजाज खां बि वाक़िफ़ आहे, उम्मत जी बीमारियुनि खां बि वाक़िफ़ आहे, माण्हुनि जे दिली इरादनि ज़हनी सोचुनि खां बि वाक़िफ़ आहे। करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्हनि चइनी मंझां जेकॾहिं तव्हां मूंखां था पुछो त भली शादी कहिड़ी, हुज़ूर से फरमायो भली शादी उहा जेका दीनदारी जी बुनियाद ते हुजे।
भली शादी केड़ी जेका दीनदारी जी बुनियाद ते हुजे। हाणे तव्हां खे मुख़्तसर इन हदीस जो मफ़हूम समझाया, बाद में मूंखे असुल रसूमात ते ॻाल्हाइणो आहे। माल, हुज़ूर से माल जी ॻाल्हि छो न कई? इन करे त माल अच वञ वारी शइ आहे। अॼु तव्हां कंहिंखे करोड़पति ॾिसी शादी कयो, 4 ॾींहंनि खां बाद में माल ख़तम थी सघे थो। हसब नसब, इस्लाम हसब नसब जे बुनियाद खे ई कटे छॾियो। हजतुल वदा रे ॾींहुं महबूब अलैहिस्सलाम फरमायो, कारे खे गोरे ते फज़ीलत कोन्हे, गोरे खे कारे ते फज़ीलत कोन्हे, अरब खे अजम ते फज़ीलत कोन्हे, अजम खे अरब ते फज़ीलत कोन्हे, कंहिंखे कंहिं ते फज़ीलत कोन्हे। महबूब अलैहिस्सलाम फरमायो, दुनियावी रस्मो रवाज ऐं फज़ीलतुनि खे मां महबूब अलैहिस्सलाम अॼु पंहिंजनि क़दमनि जे हेठां इन्हनि खे ख़तम कयो थो वञा पियो। त छो त हसब नसब ही असां में आहे। त बाबा ही जलबाणी फ़क़ीर आहे, शादी जलबाणियुनि मां ई कंदासीं। तव्हां गॾाणी फ़क़ीर, मेणक फ़क़ीर, मेणक फ़क़ीर आहे, शादी मेणकनि मां ई कंदो। चांडियो फ़क़ीर आहे, शादी चांडियुनि मां ई कंदो। इबू पोटो फ़क़ीर आहे, शादी इबू पोटनि मां ई कंदो। ख़ासकेली फ़क़ीर आहे, शादी ख़ासकेलनि मां ई कंदो। बरोच आहे, शादी बरोचनि मां ई कंदो। जट आहे, शादी जटनि मां ई कंदो। मुहाजर आहे, शादी मुहाजरनि मां ई कंदो। उर्दू स्पीकिंग आहे, शादी उर्दुनि मां ई कंदो। हाणे अल्लाह न करे हितां खां हेॾा होॾा संग थी वियो त माण्हू बिरादरियूं मिट माइटी मञा उनखे कॾे बाबा तूं बिरादरी मां ख़ारिज आहीं। जेको सिधो सिधो अल्लाह ऐं उनजे हबीब जे दीन ऐं तरीक़े जी मुखालिफ़त। बाबा इस्लाम शर्त आहे, ज़ात पात रंग नस्ल इहा शइ कोन्हे। हा, इहा शइ ज़रूर आहे त जेका वज़ाहत वरी उहा दीन जे पॉइंट में ईंदी त जंहिं नस्ल में तव्हां शादी कयो था त उन जे अख़लाक़ियात खे ॾिसो, उन जे अख़लाक़ियात खे ॾिसो त उन्हनि में अख़लाक़ी अक़दार केतिरा आहिनि। कुझु माण्हू हूंदा न, हूंदा ई सदाईं बेलछड़ा आहिनि। चवंदा आहिनि, पंजाबी चवंदे हूंदे आहिनि, जहिड़े इथे अने पोइ लाहौर बि अने। त कुझु माण्हुनि में, कुझु ज़ातियुनि में बद अख़लाक़ियूं, ज़ातनि उन्हनि में पातियूं वेंदियूं आहिनि। त हाणे इन्हनि बद अख़लाक़ियुनि खे ज़रूरु नज़र में रखिबो। बाक़ी ईअं चइजे त ही ज़ात ऊच, ही ज़ात ऊच, ही नीच, ही भली, ही ढिली, ही चङी, ही मठी, इहो शरीयत जो मिज़ाज न आहे। तक़वा जी बुनियाद ते इंसान चङो ऐं भलो आहे। मुत्तकी इंसान, बेटा साहब रहमतुल्लाह ताला ने फरमायो, राणे वटा रात मूंखे नओ नियापो आयो, लधाओ लतीफ़ चए ॾातर वटा ॾात। हाणे कोन पुछनि था ज़ात, आया से अॻियां। ज़ात जो तसवुर इस्लाम में न आहे। तो हुजूर से फरमायो, ॿेरो त माल उहो त ख़तम थियण वारो आहे। ॿियो हसब नसब, हुजूर से फरमायो हसब नसब जो बि ख़्याल करे माण्हू शादी कंदा आहिनि, पर हसब नसब इन नियत सां करण त ॿिए क़ौम में कंदुसि त उनखे बिरादरी मां कढे छॾींदुसि, इहो हराम। ॿी क़ौम मां शादी कई त उन सां ताल्लुक़ ख़तम करे छॾींदासीं, इहो हराम। हा, जेकॾहिं को पंहिंजे हिकिड़े रस्मो रवाज मुताबिक़ चवे थो त असां चाचा मामा मासियूं फलाणा फलाणा असां पाण में कंदा आहियूं, त ठीकु आहे। बाक़ी इहो तसवुर रखण त ॿाहिरि कंदो त उनखे बिरादरी मां ख़ारिज करे छॾिबो, इहो कॉन्सेप्ट हराम। अॻिते हाणे अचो, हुज़ूर फरमायो हुस्न जमाल। टियों सबब छा हूंदो आहे? हुस्न जमाल। हुस्न जमाल उम्र सां ढली वेंदो आहे, उम्र सां घटिजी वेंदो आहे। हमेशह रिश्तनि जी बुनियाद मज़बूत शइ ते रखबी आहे। तव्हां पंहिंजो घर ठाहींदव त छा तव्हां चवंदो त हाणे घर में मथे ऐं लॻाईंदुसि भलियूं इटूं सिरूं, हेठि कचियूं मिटी वारियूं सिरूं लॻाए छॾियां? हर को चवंदो न अदा, घर तोखे ठाहिणो आहे, फाउंडेशन मज़बूत खणजांसि बाबा, सरियो सुठो इस्तेमालु कजांसि यार, बुनियाद मज़बूत रखजांसि। त हमेशह कंहिं बि शइ जो बुनियाद मज़बूत पॉइंटुनि ते रखिबो आहे। हाणे रिश्तनि जो बुनियाद जेकॾहिं हुस्न जमाल ते रखिबो, अॼु छोकिरी सुहिणी आहे, अल्लाह न करे सुभाणे हुन सां को मसइलो थी वियो त हाणे जे रुगो सूं जे करे शादी कई त हाणे ही तलाक ॾेई छॾींदो। ऐं इस्लाम में तलाक जो कॉन्सेप्ट जाइज़ ज़रूर आहे, पर पसंदीदा न आहे। इस्लाम इन शइ खे पसंदि न आहे कयो त अॼु कंहिंजी बि न्याणी खे वठी अच, 4 ॾींहं रख, वरी तलाक ॾेई छॾ, वरी ॿी न्याणी खे वठी अच, 4 ॾींहं रख, वरी तलाक ॾेई छॾ। यानी इनखे तव्हां भोग ठाहे वठो न। इस्लाम इन शइ खे पसंदि नथो करे। तलाक आख़िरी पॉइंट आहे।
तलाक आखिरी पॉइंट आ जॾहिं तव्हां हर तरीक़े सां मैनेजमेंट करण जी कोशिश कयो था पर रिश्तो मैनेज नथो थिए, हाणे आखिरी पॉइंट आहे तलाक। पर इस्लाम इहो नथो चवे त हर चौथे ॾींहुं तव्हां बुनियाद तव्हां अहिड़ो ग़लति रखियो जेको हर चौथे ॾींहुं तव्हांजो मामला ख़राब थींदा वञनि ऐं तलाक ॾे शयूं वञनि। इस्लाम तलाक जो दरवाज़ो बंदि थो करणु चाहे त हुस्नो जमाल वक़्त सां गॾु घटिजी सघे थो। तॾहिं मां फरमायो त इहो बि इन जी बि बेस मज़बूत न आहे। फरमायो चौथी शइ आहे दीनदारी। चौथी शइ छा आहे? दीनदारी। हुज़ूर फरमाया दीनदारी जे करे जेको संगावदी कंदो अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी मदद इन माण्हू सां कंदो। हाणे अचो त असां मुख़्तसर वक़्त में थोरो पंहिंजनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायूं। हाणे असां से मिसाल हाणे असां शादी करणी आहे, असां आयासीं शादी करण लाइ। इन हदीस खे बि ज़हन में रखिजो, पुरानी आयत खे बि ज़हन में रखिजो त शादी जा मक़सद आहिनि टे। घणा? सुकून, मोहब्बत, रहमत। सुकून, मोहब्बत, रहमत। हाणे अचो त असां पंहिंजे हालात ते ॻाल्हायूं त असांजे अंदरि तबाहियूं शादियुनि में छो आहियूं। चंदरी अॻ में सोशल मीडिया ते हिकिड़ी ख़बर लॻल त सांगड़ जी अदालत में हिन वक़्तु 8000 खुला जी दरख़्वास्तूं पयल आहिनि। 8000 यानी 8000 जोड़ा चवनि था जज खे त असां पाण सां हिक ॿिए सां गॾु रहणु नथा चाहियूं, लिहाज़ा असांखे धार कयो वञे। इन जा सबब छा आहिनि आख़िर? हाणे असीं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक असांखे सम्झ में अची वई त संग असांखे उहो करिणो आहे जेको ईमानदारी में, दीनदारी में, अखलाक में, किरदार में भलो हुजे। हाणे असां पंहिंजे पाण खे ॾिसो त हाणे असीं छा कंदा आहियूं, छो त मौज़ू मुंहिंजो आहे त असीं छा कंदा आहियूं। असां हाणे संग ॻोल्हण निकिरंदासीं, सभिनी खां अॻ में कोशिशि कंदासीं त असांखे संग अहिड़ो मिले जेको मालदार हुजे, जेको मालदार हुजे। हाणे मालदार संग जे चकर में छोकिरो 35 सालनि जो थींदो, उनखे छोकिरी कोन मिलंदी, इंतज़ार में हूंदो त अहिड़े घर मां शादी कयां जो ॾाज त ॾियनि पर अगरि मोटरसाइकिल या कार बि ॾियनि। हद खां वधीक ॾाज असांजे मुआशरे जी सभिनी खां वॾी बुराई बणिजी चुको आहे। किरोड़े न्याणियूं, चंद साल पुरानी रिपोर्ट आहे त 1.5 करोड़ न्याणियूं उन्हनि जा मथा छा थी चुका आहिनि, उन रुगो ॾाज न हुजण जे करे उन्हनि जूं शादियूं नथियूं थियनि। इस्लाम इन कॉन्सेप्ट जी मुखालिफ़त करे थो न। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त बरकत वारो निकाह उहो आहे जेको आसान निकाह हुजे। असां हाणे माल जे करे असांजे अंदरि असां ॻोल्हा करे करणु निकिरंदासीं त मालदार हुजे। पोइ मालदार जे चकर में छा थींदो जो हलंदे 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 छोकिरियुनि जा मथा छा थी वेंदा। असांजो नौजवान बि वञी 30 सालनि खे क्रॉस कंदो, बाबा शादी छो नथो करे पियो? साईं शादी इन करे कोन पियो कयां त हिकिड़ो त पाण पंहिंजनि पेरनि ते बीहां, ऐं पाण पंहिंजनि पेरनि ते बीहां, पोइ पंहिंजनि पेरनि ते बीही पंहिंजो घर ठाहियां, सभु कुझु कयां, उन खां पोइ शादी कंदुसि। इस्लाम में कॉन्सेप्ट पेरनि ते बीहण जो लाज़िम कोन्हे। इस्लाम में कॉन्सेप्ट आहे बालिग थियण जो। बालिग थियण खां बाद में शादी करणी लाज़मी आहे। पर अॼु इहा जेका रस्म त छोकिरी बि इन चकर में त बाबा अमीर माण्हू मिले हराम, छोकिरो बि इन चकर में देर करे त का अमीर छोकिरी मिले हराम। बालिग थियण खां बाद में ऐं हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पाकिस्तान जो कानून ठहियो आहे त 18 साल खां अॻु में छोकिरे ऐं छोकिरी जी शादी नाहे करणी। अदा असां बिल्कुलु इनखे कंडेम था कयूं, इहो हराम कानून आहे, बिल्कुलु हराम कानून आहे। इस्लाम में उम्र जी तकाज़ा का बि कोन्हे। बालिग थियण खां बाद में छोकिरी छोकिरे जी शादी लाज़मी आहे। हाणे असां वटि थींदो छा आहे, छोकिरो ऐं छोकिरी, बाबा छोकिरी थी वई 15-16 सालनि जी, बाबा छोकिरी जी शादी साईं मैट्रिक करे वठे, 16 सालनि में मैट्रिक कई, बाबा हाणे छोकिरी जी शादी, बाबा हाणे अॻिते पढ़ंदी MA करे वठे, छोकिरी 22 सालनि जी थी वई। रिश्ता हमेशह ईंदा आहिनि छोकिरी जा, तव्हां पाण सां ॿार नारा आहियूं, 17-18 सालनि जी छोकिरी थींदी आहे ओवरऑल अॼु जे मुआशरे में, जॾहिं त इस्लामी लिहाज़ सां 17-18 साल लाज़मी कोन्हे। हाणे रिश्ता अचणु शुरू थींदा आहिनि। पोइ छोकिरी बाबा शादी न साईं आऊं त अञा पढ़ंदसि स्कूल, पोइ हलंदे हलंदे 22 साल, बाबा हाणे साईं हाणे मूं मास्टर करे वरिती, हाणे नौकरी जे इंतज़ार में, छो त असांखे पेरनि ते बीहणो आहे।
हाणे हला नौकरी वञे 30-35 सालनि 30 सालनि जी उमिरि में छोकिरे खे छोकिरी खे नौकरी मिली। बाबा हाणे त कयो शादी 30 साल जा थी विया आहियो, से हाणे थोरो बैंक बैलेंस करायो। हाणे बैंक बैलेंस गॾु कंदा, नतीजो निकिरंदो त छोकिरी ऐं छोकिरो थींदा 35 सालनि जा। हाणे 35 सालनि खां बाद में छोकिरो ईंदो, मोली साहब तावीज़ ॾियो, संग नथो मिले, तावीज़ ॾियो, संग नथो मिले। छोकिरी जो पीउ बि ईंदो, से मोली साहब अलाए कंहिं असांजो रिश्तो बंदि करे छॾियो आहे, जादू करे छॾियो आहे, रिश्ता ई ठुप नथा अचनि। ऐं अकुल जा अकाबिर हाणे 35 सालनि जी पोड़ी माई थी वई, तुंहिंजी धीउ तुंहिंजो पुटु कोड़ो थी वियो, हाणे रिश्ता किथां ईंदा? अदा कंहिं जादू कोन कयो आहे, तव्हांजी बेवकूफ़ियनि पाण तव्हांखे बर्बाद कयो आहे। कंहिं जादू कोन कयो आहे। माण्हू चरिया थिया आहिनि संगनि ते तावीज़ कंदा हुआ तव्हांजे हिन शादी न थिए। हाणे अदा इहो हिकिड़ो फिज़िकली हाणे छा थींदो? हाणे नतीजो इहो निकिरंदो जॾहिं 30-35 सालनि जी उमिरि में शादी थींदी त हाणे फिज़िकली बीमारी इहा ईंदी जो औरत में भी ॿार पैदा करण जी सलाहियत ज़रे घटि ख़त्म थियण वारी हूंदी ऐं मर्द जे अंदर भी सलाहियत ख़त्म थी वेंदी। नतीजो इहो निकिरंदो त हाणे वरी डॉक्टर जी क्लिनिक हलणु शुरू थी वेंदी, सुबुह शाम दवाऊं। इस्लाम खां हटी करे हर शइ जो नुक़सान ई नुक़सान। मेडिकली मुताबिक़ जेॾीमहिल छोकिरो 25 सालनि खां क्रॉस कंदो आहे त हाणे उनमें औलाद पैदा करण जी सलाहियत कमज़ोर थी वेंदी आहे। सो मुंहिंजा सोना, या पहिरीं शइ ई तबाही त पंहिंजे पेरनि ते बीहे या स्कूल यूनिवर्सिटी पढ़ी वठे पोइ शादियूं कंदासीं। असांजी वॾे मां वॾी तबाही वारी रस्म असांजी इहा, जेका इस्लाम जे बि ख़िलाफ़, अख़लाक जे बि ख़िलाफ़ ऐं चङनि माण्हुनि जेके वॾा असांजा चङा ख़ानदानी माण्हू चइबा उन्हनि जे तौर तरीक़नि जे बि ख़िलाफ़। अॻिते हाणे असां वटि जेॾीमहिल संग अॻिते हलियासीं, हाणे न्याणी जो रिश्तो ॻोल्हणो आहे। बाबा छो त पैसे वारो हुजे। हाणे पैसे वारो केरु आहे? हाणे पैसे वारो आहे जेको ॿाहिरि मुल्क थो रहे। हाणे तव्हांजी छोकिरी 20 सालनि जी, ॿाहिरि रहण वारे जा मथे जा वार बि खुसी विया। हाणे बाबा पैसो त अथसि न, छोकिरी ॾियूंसि था। या वॾे मां वॾी अख़लाक़ी तबाही। तव्हांजी 20 सालनि जी छोकिरी त उनखे 18-20-22 सालनि जे छोकिरे सां परणायो। उमिरिन जो लिहाज़ लाज़मी रखो। ऐं त तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहे न त ज़बरदस्ती शादियूं न करायो। मुंहिंजे ॾाॾे मरंदे चयो हो त ही हवा जो निकाह आदम सां करे छॾिजां। हू त मरण वारो मरी वियो वीचारो। इहा हिकिड़ी त शइ आहे जेका असांजे मुआशिरे में बची आहे, शादी। ॿियूं त सॼो जहान असां वटि तबाह थी वियो आहे अख़लाक़ियात जो। इहा शादी पंहिंजे पुट ऐं पंहिंजी धीउ खां ज़रूरु पुछंदा कयो। शादी करण खां अॻु में, रिश्तो तय करण खां अॻु में जे न पुछंदो, नतीजो इहो निकिरंदो जेको अल्लाह जी ज़ात माफ़ करे मुंहिंजे वात में ख़ाक, हर चौथे ॾींहुं छोकिरी शादी खां बाद में पंहिंजे कंहिं आशना सां गॾु भॼी थी वञे। मुंहिंजी ज़बरदस्ती शादी थी कराइजे, उहा छोकिरी भॼी थी वञे। या छोकिरो ॿाहिरि गंद खाइणु शुरू थी थो वञे। सबबु छा त तव्हां ॿिन्ही खां पुछियो कोन। ज़बरदस्ती तव्हां पंहिंजी लॼ रखण ख़ातिर, पंहिंजी यारी निभाइण ख़ातिर तव्हां निकाह कयो। नतीजो इन जो गंदगी। इस्लाम हर गंदगी जो दरवाज़ो बंदि करण जे लाइ निकाह जो पॉइंट रखियो आहे। त हाणे इहा महिरबानी कंदा कयो, हम उमिरि छोकिरनि छोकिरियुनि जी शादी कंदा कयो। ॿाहिरि जे चकर में पंहिंजे न्याणियुनि खे वॾी उमिरि जे छोकिरनि सां न परणाईंदा कयो। ऐं इते असां उन्हनि नौजवाननि खे बि चवंदासीं जेके हम उमिरि छोकिरियुनि सां शादी करे वञी सालनि जा साल ॿाहिरि अमेरिका में, दुबई में, कैनेडा में, यूरोप में रहंदा आहिनि। जेकॾहिं औरत जी मर्ज़ी शामिल न आहे त पोइ इहो तव्हां अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब वटि क़यामत वारे ॾींहुं जवाबु ॾे आयो। जेको माण्हू ॿाहिरि मुल्क पंहिंजी घरवारी जी इजाज़त खां सवाइ वञे, इहो ॿाहिरि वञणु हराम आहे। ऐं इते बि तव्हांखे इहो पॉइंट बि ॿुधाईंदो वञा त इजाज़त घरवारी मुंहिंजी राज़ी आहे। अदा राज़ी जो मक़सदु इहो कोन्हे त जॉइंट फैमिली में रहे थी, हाणे हुनखे सस जो मोह मारे थो, पंहिंजे माउ पीउ जो मोह मारे थो, ॿियनि मिटनि माइटनि जो मोह मारे थो, त जेकॾहिं न कंदुसि त पोइ दुनिया मूंखे जीअण कोन ॾींदी। इनखे इजाज़त न चइबो आहे। इहो आहे हू मुआशिरे खां मजबूर थी करे मुड़ुस खे इजाज़त थी ॾे पई। पंहिंजे सिर आज़ाद हुजे औरत, आज़ादी जी सूरत में हाणे हू पंहिंजे मुड़ुस खे इजाज़त ॾे। जेकॾहिं इन शइ ते ईंदो त क़िस्मती कंहिंखे इजाज़त मिलंदी, न त घरवारी कॾहिं बि न चवंदी त मुंहिंजो मुड़ुसु ॿाहिरि हुजे। मुड़ुस जो रहणु पंहिंजे घर में लाज़मी आहे। हतल मिक़दार 2-3 रुपया हासिल करण जे लाइ ज़रूरु वञण जी ज़रूरत पए त घरवारी खां इजाज़त वठी वञो। बाक़ी मालदार थियण जे शौक़ में ॿाहिरि वेंदो, नतीजो इहो निकिरंदो त जेॾी महिल घर ईंदो तव्हां बि पोढ़ा, तव्हांजी माई बि पोढ़ी, औलाद मुंहुं ज़ोर।
हाणे इहा औलाद तव्हांजे चए में कोन रहंदी, तंहिंजे करे महिरबानी करे इहा बि रस्म कोई सम्झण जी कोशिशि कयो। हाणे असीं रिश्तो ॻोल्हे वरितो, हाणे असीं आयासीं साईं जीअं को बि असांखे संदो मोहकारो करणो हुयो सो असां कयोसीं। हाणे आयासीं मंगणी कयो, वाह मंगणी त हाणे मोहकारो नओं असांजो थी वियो आहे। मंगणी जी रस्म रखी करे छोकिरो पाण छोकिरी खे मुंडरी पाराईंदो। इहो पढ़ियल लिखियल तबिके में छोकिरो मुंडरी पाराईंदो, ख़ासि करे असांजे नौजवान जेके टिकटॉक करनि उहे से मुंडरी पाराईंदा छोकिरी खे पाण। त जीअं असां इहो वीडियो ठाहे वरी टिकटॉक ते एॾो बेहया बेगैरत असांजो इहो नौजवान जो पंहिंजी माई खे दुनिया खे पोइ टिकटॉक जे मथां ॾेखारे। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो जेको पंहिंजे घर वारनि जी निमाइश करे उहो दयूस आहे। ऐं आसान ॿोली में लफ़्ज़ ॾुखियो आहे पर तव्हांखे सम्झाइण जे लाइ आसान ॿोली में असां हुनखे चवंदा आहियूं भड़वो। हुज़ूर फरमायो त जेको पंहिंजे ॿारनि जी नुमाइश करे उहो माण्हू दयूस आहे। ऐं दयूस जे लाइ हुज़ूर से फरमाइनि थो त जन्नत जी ख़ुशबू एतिरी परे वेंदी आहे जो जेकॾहिं को माण्हू 500 साल ताईं घोड़ो डोड़ाए ऐं जिथे ख़ुशबू उहो सफ़र पूरो थिए एतिरी दूर जन्नत जी ख़ुशबू वेंदी आहे। हुज़ूर से फरमाइनि था दयूस जन्नत में त न वेंदो पर जन्नत जी ख़ुशबू बि दयूस खे न मिलंदी। लिहाज़ा इहा रस्म तव्हां भले मंगणो कयो पर उन में अहिड़ी का बि रस्म न कयो जंहिंमें नाच गाना दोहल धमाका ऐं नौजवान छोकिरियुनि जे डांस वग़ैरह वग़ैरह इहे सभु नाजाइज़ रस्मूं न हुजनि। रस्मनि तव्हां मंगणी कयो ऐं मंगणी खां पोइ जेका तबाही थींदी आहे उहा इहा थींदी आहे त असांजा वॾा बि चवंदा आहिनि बाबा हाणे छोकिरी छोकिरो फोन ते ॻाल्हाइनि त ख़ैर आहे मंगणी थी वई अथनि। अदा हींअर बि ॿई हिक ॿिए जे लाइ नामोहरम आहिनि। जॾहिं नामोहरम आहिनि त ॿिन्ही जो फोन ते ॻाल्हाइण हराम आहे। ऐं जॾहिं तव्हां इस्लाम जे कानून खे टोड़ींदो त पोइ रिज़ल्ट छा निकिरंदो? जेॾीमहिल छोकिरो छोकिरी फोन ते हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा त साइकोलॉजिस्टी तौर ते छा थींदो जो छोकिरो छोकिरी खे वॾा वॾा ख्वाब ॾेखारींदो। तूं त मुंहिंजी राणी आहे, तूं त अच, तोखे त अखियुनि ते विहारींदुसि, तोखे त गाॾियूं वठी ॾींदुसि, तोखे त बंगला ठाहे ॾींदुसि। हाणे उनखे उमेद जो हुनजो लेवल मथे खणी वेंदो। जंहिंमहिल मथे खणी वेंदो शादी थींदी, शादी खां बाद में जेके ख्वाब ॾेखारे तूं कपिड़ा कोन धोईंदीअ, तूं चांहि कोन पचाईंदीअ, तूं मानी कोन पचाईंदीअ, तोखे नौकराणी रखी ॾींदुसि, तोखे शीशे जे महल में विहारींदुसि वग़ैरह वग़ैरह। हाणे अहिड़ी का बि शइ जेॾीमहिल न मिलंदी त छो त हू त पंहिंजी उमेद ठाहे आई हुई। हाणे हू चवंदी त हीउ त तूं मूंखे जेके दलासा ॾिना सभु कूड़ा हुआ। हाणे नतीजो निकिरंदो त छोकिरी जी दिलि टुटी पवंदी त अदा मुंहिंजा ख्वाब टुटी विया, मुंहिंजा ख्वाब टुटी विया। हाणे ख्वाब टुटी विया त हाणे हू चवंदी न बाबा न, हाणे हीउ कूड़ो आहे, ठग आहे, हिन मूंसां ठगी कई आहे। हाणे इहे झगड़ा फसाद शुरू थींदा ऐं हलंदे हलंदे ना इतिफ़ाक़ियूं हिकिड़ो ॾींहुं ईंदो तलाक अची। त इहो इन जो दरवाज़ो किथां खुलंदो आहे? मंगणी खां बाद में फोन ते ॻाल्हाइण। इन दरवाज़े खे मुकमिल बंदि कयो, इहो हराम आहे। अल्लाहु अकबर। असां वटि न्याणियुनि खे खपाइण जो रवाज आहे। न्याणी खपाइण हराम, न्याणी खपाइण असां वटि मुख़्तलिफ़ क़ौमुनि में बाक़ाइदा रवाज आहे। न्याणी खपाइण हराम, न्याणी जो 1 रुपयो वठणु हराम, न्याणी संग चटी में ॾियण हराम, न्याणी संग चटी में ॾियण हराम। विढ़ियो तव्हां ऐं वरी तव्हांजे समूरनि करतूतनि जो बदिलो उहा भोॻे या मासूम न्याणी। जन क़ौमनि में संग चटी जो रवाज आहे, उन्हनि खे ख़बर आहे त उन छोकिरी जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे। हुते जेका चटी में वेंदी उनजी ज़िंदगी जहन्नम हूंदी, उनखे को सुख नसीब कोन थींदो। लिहाज़ा जेके बि सरदार फ़ैसिला कनि था शरीयत जे ख़िलाफ़ था कनि, वॾेरा फ़ैसिला कनि था शरीयत जे ख़िलाफ़ था कनि। शरीयत में संग चटी हराम, शरीयत में पेट लिखराए वठण हराम, पेट लिखराए वठण हराम, बदो ॾियण हराम। मूं तव्हांखे इब्तिदा में अर्ज़ु कयो कुझु शयूं तव्हांखे न वणंदियूं, वणनि या न वणनि या तव्हांजो मिज़ाज आहे, असांखे अल्लाह या अल्लाह जे हबीब जी शरीयत ॿुधाइणी आहे। संग चटी बि हराम, बदो बि हराम ऐं छोकिरी खपाए ॾियण बि हराम। ऐं इते हिकिड़ो उर्दू ऐं पंजाबी कम्युनिटी में रवाज आहे, सो उर्दू में बयान करे वठां। हमारे यहाँ एक कॉन्सेप्ट है जी, हमने लाग देनी है, लाम अलिफ गाफ लाग देनी है। अब क्या करना है जी, बच्ची वाले जो लाग मांगे हम उन्हें देंगे। तो जनाब हक महर के अलावा
लड़के से किसी किस्म के पैसे की डिमांड करना हराम। ये लाग छा हूंदी आहे त बाबा छा पैसा वठंदो, सिंधी माण्हू खपाए ॾियनि ऐं उर्दू ऐं पंजाबी वरी चवनि छोकिरी वारे खे बाबा पैसनि ॻाल्हाए वठो, बाबा हेतिरा पैसा, हाणे हुन खे लाग जो नालो ॾेई छोकिरी वारनि खे पैसा ॾेई ईंदा आहिनि, इहे हराम। हक़ महर, अॼु असांजे मुआशरे में मौलवियुनि वीचारनि खे बि जेके इहे ॿाराड़ी जा उन्हनि खे बि ख़बर कोन्हे त हक़ महर केतिरो ॾियारणो आहे। 5000 रुपए ते हिन दौर में पिया निकाह पढ़नि। सबबु इहो आहे त तव्हां आलिम कोन रखिया आहिनि, तव्हां मुल्ला रखिया आहिनि। तव्हांखे हर शइ भली खपे पर निमाज़ मिड़ई पढ़णी आहे, निमाज़ मिड़ई पढ़णी आहे, पोइ मिड़ई मौलवी खपे। मिड़ई मौलवी पोइ ओड़ी शरीयत बयानु कंदो। शरीयत में हक़ महर जो कॉन्सेप्ट आहे 10 दिरहम। छा साईं? 10 दिरहम। अॼु महिरबानी करे घड़ी ॾिननि यार जो 10 दिरहम। 10 दिरहमनि जो हिन दौर जो वज़न आहे 30 ग्राम। 30 ग्राम चांदी, 30 ग्राम चांदी। हक़ महर जे वक़्तु 30 ग्राम चांदी हक़ महर ॾियण लाज़िम आहे। हुज़ूर से फरमाइनि था 10 दिरहम खां सवाइ निकाह नाहे। हाणे मौलवी अॼु शहर असां ॿाराड़ी वारे मुल्ला खे ख़बर कोन्हे, 5000 रुपया ठीकु आहे, अदा 5000 हराम आहिनि। हिन वक़्तु तक़रीबन घटि मां घटि अॼो के रेट, अॼु मूंखे रेट तय ॾिठो मूं कोन्हे पर अंदाज़न घटि मां घटि 20 खां 21000 रुपया एतिरो हक़ महर लाज़मी आहे। पर यार मौलवी खे 2 रुपया ॾेई छॾींदा कयो, हेतिरो शादी ते ख़र्च कंदा आहियो। असांखे त वरी मुर्गो तव्हां निकाह ई कोन पढ़ायो। जनाज़नि जे लाइ असांखे सॾु कयो, निकाह लाइ पढ़ो, पाणी था पढ़े छॾियो, अलाए छा था कयो। ॿियो हिकिड़ो ॾाढी कूड़ियल आहे या वरी उन खां पढ़ायो था। अॼु हाणे तव्हां मुर्गो कोन पढ़ाईंदव, चओ ॿिया त 5000 ते निकाह पढ़े त जरनि हिन मौलवी त 20000 हक़ महर ॿुधाए छॾियो, हाणे त ठुप कोन पढ़ाईंदासीं। सदा निकाह सुठे आलिम खां पढ़ाईंदा कयो। सुठो आलिम, सही उल अक़ीदा आलिम निकाह पढ़ंदो त औलाद नेक थींदी। बाक़ी हाणे बद अक़ीदा खां निकाह पढ़ाईंदो त पोइ पैदा थियण वारो बि बद अक़ीदा ई थींदो। हक़ महर घटि मां घटि 30 ग्राम चांदी पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो। अच्छा साईं, असां घोट खे सेहरो ॿधंदा आहियूं। छा कंदा आहियूं? सेहरो ॿधंदा आहियूं। सेहरे खे ईअं सम्झण त सेहरे खां सवाइ शादी थींदी कोन, इहो ज़हन रखणु ग़लति आहे। बाक़ी सेहरो ॿधणु जाइज़ आहे। गानो ॿधंदा आहियूं, गानो ॿधणु हराम आहे। गानो ॿधणु हिंदुअनि जी रस्म आहे, तंहिंजे करे गानो ॿधणु हराम आहे। वनवाह में विहारणु, त रस्म रहिजी वञे त ॿुधाइजो आख़िर में। वनवाह में विहारणु, वनवाह में इन ज़हन सां विहारणु त इहा ॿाहिरि निकिती या कपिड़ो हटायई त वॾो को जुर्म थी वेंदो ऐं जेको सो इहो बरकत ख़तम थी वेंदी वग़ैरह वग़ैरह, अहिड़ी का शर्त लॻायूं त पोइ हराम आहे। बाक़ी इन नियत सां उनखे विहारणु त रंग थोरो साफ़ थी वञे त अॼु उहे ब्यूटी पार्लर वारा भले भले, हाणे त ब्यूटी पार्लर आहे, पोइ भले शादी वारे अॻे ॾींहुं भले जिन निकिरे पर शादी वारे ॾींहुं सुठो मुंहुं ठहियलु हूंदो। चयो ब्यूटी पार्लर जे वक़्त में छोकिरी खे एतिरो मजबूर न कयो जो 8 ॾींहं लाज़मी अंदरि वेठी हुजे। इहो बि अगरि हराम या पंहिंजी जॻह ते पर ज़ुल्म आहे। इहो बि 8 ॾींहं कंहिंखे बंदि करे विहारे छॾणु, कंहिंजी मर्ज़ी खां सवाइ कंहिंखे विहारणु ऐं इन नियत सां त इन में बरकत आहे, बरकत वग़ैरह जो ताल्लुक़ इन सां को बि कोन्हे। ही रंग गोरे करण जे लाइ वॾा विहारींदा हुआ, उनजो मुतबादिल हींअर क्रीमूं थी चुकियूं आहिनि। क्रीमूं लॻायो, इहे 8 ॾींहं हरू भरू छोकिरी खे न विहारियो। रस्मी इन्हनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि अची वई, कारोकारी। कारोकारी हराम शरन। अल्लाह ताला कारोकारी जे लाइ शरीयत में सज़ा ॿुधाई आहे, उहा सज़ा रियासत खे ॾियणी आहे ऐं उन जे लाइ 4 गवाह घुर्जनि। इहो ज़िमननि ॻाल्हि आई आहे। लाउ ॾियणु, छा चवंदा आहियो तव्हां? लाउ ॾियणु। लाउ में ज़ाहिरन त को गैर शरई सिधो सिधो तो हराम नथो थी सघे, पर नामुहरम मर्द या नामुहरम मर्द औरत खे लाउ ॾियारनि ऐं नामुहरम औरतूं मर्द खे लाउ ॾियारनि, इहो हराम, इहो हराम आहे। हिकिड़ी हिनखे रस्म जी हद ताईं जाइज़ सवाब वग़ैरह वग़ैरह बरकत वग़ैरह इहो पॉइंट कढी मुतलकन तमाम हिकु रस्म आहे त उनखे अहिड़ी चाची मासी पुफी इहा हथु लॻाए सघे थी, इन खां अलावा के हथु लॻायो त इहो लाउ ॾियणु हराम आहे।
या ॻाल्हि हिते विच में अची वई, या ज़िक्र करे छॾिया मत रहिजी वञे। ॿी शादी जा शौक़ीन माण्हू ॿी शादी जी ॻाल्हि कंदो त असांजे मर्द जे चेहरे ते मुर्क अची वेंदी। ऐं साम्हूं हिकिड़ो दोस्त वेठो आहे, हुनखे अॻु में मुर्क अची वई आहे। अदा ॿी शादी जाइज़ ज़रूर आहे पर लाज़मी न आहे। असांजे इन ॿी शादी जे चक्कर में ओ लिबरल तबको भौंकंदो रहंदो आहे इस्लाम ते। अल्लाह ताला फरमाए फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सलास व रुबा व इन खिफ्तुम अल्ला तादिलु फवाहिदतन। अल्लाह ताला फरमाए तो हिकड़ी कयो, ब कयो, टे कयो, वगैरह वगैरह 4 कयो। फ़इन खिफ्तुम अल्ला तादिलु, वो जे तव्हां खे खौफ हुजे त तव्हां इंसाफ न करे सघंदो त पोइ हिकु। जुमे ते माण्हू ॾाढा पैसा ॾींदा आहे जे मजाल आहे कंहिंखे ॻाल्हि वणे ज़िमनन ॻाल्हि कई त ॿी शादी इस्लाम इन सूरत में चई आहे त पहिरीं सां इंसाफ कयो। हिन महांगाई जे दौर में हिकिड़ी जी ज़रूरत पूरी कोन थी थिए त ॿी जी ज़रूरत किथां थींदी। मुआशरे खे भी इस्लाम में अहमियत हासिल है। त ॿी शादी उन सूरत में जॾहिं तव्हां पहिरीं जो जिस्मानी, अखलाकी, माली पहिरीं घरवारी खे घर ॾियणु, उनखे खाद खुराक, उन जो कपिड़ा, उन जो ख़र्च इहो पूरो कयो त वरी ॿी घरवारी खे ॿियो घर ठाहे ॾियो। पर तव्हां चवंदोसीं असां सिंधियुनि में त रुॻो ठाहिणा आहे, को 2 काठियूं लॻाए मथां छपर लॻाईंदासीं, घर त जल्दी ठही वेंदो। इस्लाम में उनखे इज़त वारो घर ॾियणु लाज़िम आहे। अहिड़ा घर जंहिंजे अंदरि पर्दो न आहे उहो हराम आहे। क़यामत वारे ॾींहुं औरत जो जवाब दे आहे उहो मर्द जेको असांजे सिंधी मुआशरे में वधीक माण्हू ठलो छपर ठाहे पोइ हल बेपर्दगी, पोइ मायूं गाह बि कनि पियूं बेपर्दगी सां, घर बि वेठियूं आहिनि बेपर्दगी सां, वॉशरूम में बि वञनि बेपर्दगी सां। हिन जो जवाब दे क़यामत वारे ॾींहुं मर्द थींदो। मर्द खे बाइज़त घर ॾियणो आहे पंहिंजी घरवारी खे, बाइज़त घर ऐं बाइज़त लिबास जेको हुनजी बिरादरी में बाइज़त तौर सम्झो वञे। बाइज़त ख़र्च मर्द खे ॾियणो हुनजे मथां लाज़िम आहे। ऐं जॾहिं मां तव्हां इन सभिनी शयुनि खे गॾाईंदव न त पोइ ॿी शादी जी गुंजाइश ई कोन निकिरंदी, छो त हिकिड़ी शादी जा ई हुकूक। हा, हाणे हिकिड़ो माण्हू माली तौर ते सभु शयूं पूरी करे थो त हाणे अॻियो मरहलो आहे जिस्मानी भी ज़रूरियात पूरी करे सघे थो त ॿी शादी इहो बि पूरत करे वरिती त आख़िरी आहे अखलाकी। ऐं अखलाकी ज़रूरत अॼु जो मुआशरो पूरो करे कोन सघंदो। उहो छा आहे त दिलि में पहिरीं घरवारी जी बि मोहबत ओतिरी हुजे त ॿी घरवारी जी बि मोहबत हुजे, जेका बज़ाहिर नामुमकिन आहे। ॿी शादी अॼु असांजे मुआशरे में कंदो ई माण्हू तॾहिं आहे जॾहिं पहिरीं खां तत थियल हूंदो आहे। हाणे पहिरें खां तंग थियल थोरी मोहबत कंदो वरी हुन सां, त इहो अहिड़ी शादी जी क़तान ॿी शादी जी इजाज़त न आहे। जेकॾहिं अहिड़ी सूरत अची वञे ऐं औलाद न आहे पहिरीं घरवारी खे, या पुट जो औलाद न आहे, हाणे शादी करे थो त इहे समूरा शरई हुदूद उनखे पूरा करना आहिनि। जेकॾहिं इहे शरई हुदूद पूरा न कंदो त बरोज़ क़यामत जॾहिं अल्लाह जी बारगाह में ईंदो त फालिज ज़दा थियल ईंदो, उनजो हिकिड़ो धड़ फालिज जी हालत में ढुकियल हूंदो। ऐं क़यामत जॾहिं उनखे पंहिंजी घरवारी जो हिसाब ॾियणो पवंदो। असां वटि रवाज आहे, रिश्ता जेॾीमहिल थींदा आहिनि त छोकिरी खे ॾिसण ईंदा आहिनि माण्हू। पोइ छोकिरी खे ॾिसण जे लाइ असां एतिरी त अजीब रस्मूं शुरू करे छॾियूं आहिनि। साईं हाणे छोकिरी खे ॾिसण पिया अचनि, हाणे साईं हुननि जे लाइ फलाणी शइ बि हुजे, खाइण जे लाइ फलाणी शइ बि हुजे, फलाणी शइ बि हुजे, फलाणी शइ बि हुजे। हाणे वीचारो ग़रीब माण्हू जेको जंहिंजूं 7 न्याणियूं आहिनि, हिकिड़ो कमाइण वारो आहे, हाणे हुन अॼु आया ॾिसण त हुन जे लाइ जाम माल गॾु कई, पंहिंजे ग़रीबाणे हाल में हुननि खे पचाए सचाए खारायईं। हाणे वरी हू साहब आयो, खाधई, वरी वियो हलियो, वरी 2 ॾींहंनि खां बाद में अॼु असांजो पुटु ईंदो पंहिंजी घरवारी खे वठी, इहो छोकिरी ॾिसण ईंदो। बाबा आयो, वरी हुननि जे लाइ खाइण पीअण जा इंतिमाम। वरी असांजे मुआशरे जी एॾी त बेहयाई जी जो रस्म थी विया आहिनि, औरतूं ईंदियूं छोकिरी खे चवंदियूं बाबा उथी बीही ॾेखार, हाणे छोकिरी वीचारी बीहंदी। हाणे अंदाज़ो लॻाइजो जे तव्हांजी न्याणी इन जॻह ते हुजे त छा कैफ़ियत हूंदी। भाई छोकिरी बीही ॾेखार, छोकिरी बीहंदी। हाणे हली ॾेखार, हाणे हलंदी। बाबा हाणे फलाणो कमु, नौजवान अॼुकल्ह मॉडर्न दौर में बाबा हाणे ॿार ॾेखार, ॿार केतिरा तुंहिंजा नंढड़ा आहिनि, वॾा आहिनि, तुंहिंजो हलण फिरण कीअं, कपिड़ा तूं फलाणो कीअं, तुंहिंजो फलाणो। अल्लाह अकबर, तव्हां मक़सद जानवर ख़रीद करण पिया वञो के न्याणी पाले, ऐं तव्हां जॾहिं इन करे रखी आहे त तव्हांजे साम्हूं नुमाइश करे। बेहयाई जी हद आहे। पोइ उहा साॻी शादी जॾहिं थी वेंदी, पोइ ससु चवंदी मुंहिंजी इज़त नथी करे, तोखे हया केतिरी आई उनखे ॾिसण जे टाइम ते, जेतिरी तूं बेहया हुई तेरी त हाणे न्याणी इन छोकिरी मञा तोखे इहा ई उमेद हूंदी न। अखलाक अक़दार बि का शइ आहे, कंहिंजी धी आहे, का फटे ते पयल शइ कोन्हे जंहिंजी तव्हां निमाइश जे लाइ चओ था हाणे उथी बीही ॾेखार, हाणे वेही ॾेखार, हाणे हले ॾेखार, हाणे हथ चोर, हाणे हीअं कर, हाणे ॾंद खोल, ॾंद बि आहिनि या न। इहे सभु ग़ैर अख़लाक़ी रस्मूं आहिनि।
वरी ॿियो ईंदो, टियों ईंदो, हलला हलला पूरी कतार ठहियल हूंदी। बिरादरी जा 500 माण्हू छोकिरी ॾिसण ईंदा। उहे वीचारा छोकिरी वारा पचाए पचाए मानियूं खाराए 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 तंग थी वेंदा। आख़िर में अची चवंदी भई ये रिश्ता में क़बूल नहीं। मौत पई जेकर रिश्तो क़बूल कोन त हेतिरी पूरी नांग छाजे लाइ मोकिले? या छोकिरी वारे ते यानी अॼु जे मुआशरे में ईअं थी वियो आहे त छोकिरी ॼमण जुर्म आहे, छोकिरी हुजण जुर्म आहे। जीअं ईअं असांजे मुआशरे करे छॾियो आहे। इहो तमामु ग़लति आहे, गैर अख़लाक़ी रस्म आहे, गैर अख़लाक़ी तरीक़ो आहे। इएं क़तई न थियणु खपे। हाणे तव्हां सिंधियुनि जूं रस्मूं तक़रीबन थी वियूं पूरियूं। हाणे असांजे पंजाबियुनि ऐं उर्दू वारनि जूं रस्मूं। ॿी का सिंधी में अहिड़ी का रस्म गैर अख़लाक़ी जेका बि रस्म शरीयत खे टकराए उहा हराम आहे। मूंखे हिकिड़े दोस्त हिकु सोशल मीडिया ते लिखियो, साईं असांजे इलाइक़े में रस्म आहे राति जो 12 बजे खां बाद में नौजवान छोकिरियूं दिला खणी वेंदियूं, पोइ वेंदियूं पाड़े वारी मस्जिद में, पोइ पाड़े वारी मस्जिद मंझा पाणी भरे ईंदियूं, पोइ उन सां छोकिरी छोकिरो छोकिरी खे वेंजारे तयारु कंदा। हाणे राति जो 12 बजे नौजवान छोकिरियुनि जो मस्जिद मां पाणी भरे अचण इंतहाई 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 गैर अख़लाक़ कम। या इहो ज़हन रखणु फलाणी जॻह जो पाणी हूंदो त पोइ ई वेंजंदासीं, इहो बि गैर अख़लाक़ी आहे। हाँ ही 2 गालियों उर्दू भी करे वठा, छो तो उर्दू मुआशरे में तबाही है असां। हमारे यहाँ क्या होता है जी, अब मौका आता है, हमने हमने स्याही मल ली थी अपने मुंह पे, वो तो मल ही गैर इस्लामी काम करते 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 अब शादी का दिन आ गया। अब शादी के दिन दूल्हा आता है और हमारे यहाँ निकाह के वक्त यहाँ शादी के दिन शुरू होंगे और हम में डांस पार्टी शुरू हो जाएंगी। मुकम्मिल बेहयाई, नौजवान लड़कियां बाप के सामने, भाइयों के सामने, अपने कजन्स के सामने डांस, बेहयाई, फुल प्रूफ बेहयाई, ये तमाम गैर इस्लामी गैर अखलाकी चीजें हैं। अब शादी का दिन आया, अब दूल्हा आ गया, निकाह हुआ। अब निकाह में हमारे पास क्या होता है जी, अब हमारे यहाँ जितनी भी रसूमात है वो सारी गैर इस्लामी करते 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 वो एक निकाह का लफ्ज जो है ना, खुतबा है निकाह, वो एक बचा है सिर्फ इस्लामी, बाकी सब चीजें गैर इस्लामी। अब ढोल चल रहा है, हमारे मौलाना हजरात भी वैसे ही है ना, तो हमने इस तबाही के जिम्मेदार जहां पब्लिक है उससे 10 गुना ज्यादा हम मौलाना हजरात हैं। हमने कहा, हिंदू ने कहा जी मैं मंदिर में निकाह पढ़ाऊंगा, ईसाई ने कहा मैं क्रिश्चियन मैं अपने इबादत गाह में पढ़ाऊंगा, यहूदी ने कहा मैं अपनी इबादत गाह में पढ़ाऊंगा, मौलवी ने कहा जहां मर्जी बेहयाई का चरखा लगा लो मैं आ जाऊंगा वहां आके निकाह पढ़ा दूंगा। अगर मौलवी साहब कहते कि जनाब पूरी दुनिया के मौलाना हजरात बाइकाट कर दे कि बेहयाई रस्मों वाली निकाह हम नहीं पढ़ेंगे, तो ऑटोमेटिक ये बुराइयां खत्म हो सकती हैं। लेकिन कैसे कहेंगे जी मौलाना हजरात की भी रोटी यहां से चल रही है, जब दीन का जिम्मेदार, दीन का चौकीदार ही जो है बिक जाएगा तो फिर मुआशरे में बुराइयां खत्म नहीं हो सकती। इन बुराइयों का जिम्मेदार 10 गुना आपसे ज्यादा हम मौलाना हजरात हैं। तो अब सारा ढोल धमाका, निकाह होगा, निकाह की दुआ पूरी हुई फिर दोबारा वही ढोल धमाके। हमारी पूरी शादी बेहयाई और गैर शरई रस्मों से भरी हुई है। हक मेहर के टाइम हमारे कुछ जो इंडिया से हिजरत करके आए हमारे दोस्त, वो कहते हैं जी मौलाना जनाब हक मेहर क्या, तो एक बूढ़ा वहां से वो हिलता कामता हुआ बोलेगा, ओ जी मौलाना साहब शरई लिख दें जी। भाई शरई क्या है जी, 32.5 रुपए लिख दें जी। मैंने कहा कमाल कर दिया बाबा जी आपने, 32.5 रुपए। ये 32.5 रुपए तब के हैं जब आप नौजवान थे, आपने शादी की थी। अगर उस 32.5 रुपए की एवरेज निकालेंगे तो आज दूल्हा दे ही नहीं सकेगा, आज 70 सालों के बाद, 80 सालों के बाद। 1997 में 7,000 रुपया, 6 से 7,000 रुपया तोला सोना था, आज 5 लाख क्रॉस कर गया। तो हक मेहर पे हमें बीमारी होती है कि कम से कम लिखें, दीगर तमाम चीजें ज्यादा और उनमें फजूल अखराजात, लेकिन हक मेहर कम। मैं कहता हूं कि हक मेहर ज्यादा से ज्यादा होना चाहिए। हक मेहर खुसूसन जब किसी गरीब की बच्ची लेकर आए तो हक मेहर ज्यादा से ज्यादा होना चाहिए, ताकि वो बेहया कल को तलाक देने से पहले 10 बार सोचे कि मैंने ये हक मेहर अदा करना है।
लोगों की बच्चियों को मजाक ना बनाओ कि जब चाहो किसी की बेटी ले आओ। आज जी शादी के बाद ये जी सास साहिबा को पसंद नहीं है बेटा तलाक दे दो, ये ससुर साहब को पसंद नहीं है जी तलाक दे दो, ये जी साली साहब को पसंद नहीं है जी तलाक दे दो, ये जी भाई को पसंद नहीं है तलाक दे दो। खुदा के वास्ते लोगों की बच्चियों के साथ मजाक करना बंद करें। आप भी बेटियों वाले हैं, आपके घरों में भी बेटियां हैं। अगर हमारे मुआशरे का कॉन्सेप्ट ही बड़ा अजीब होगा। जनाब मेरे दामाद बड़े नेक है। कैसे जी? मेरे दामाद सुबह उठते ही मेरी बेटी को बेड पे चाय का कप पेश करते हैं। मेरी बेटी बेड पे बैठी होती है तो मेरा दामाद बड़ा खिदमत गुजार है, वो चाय का कप मेरी बेटी को बेड पे बैठे हुए ही पेश करता है। लेकिन मेरा जो बेटा है ना वो रन मुरीद हो गया है। जनाब ये ना करें कि अपनी बेटी के लिए आपके एहसासात और हो और किसी की बेटी के लिए एहसासात और हो। जिसको आप लेकर आई हैं आप उसे बेटी समझे तो वो भी आपको जरूर मां समझेगी। तो हमारे यहाँ ये हक महर का कॉन्सेप्ट जो है ज्यादा से ज्यादा होना चाहिए और देना है। वो ये नहीं है कि सिर्फ रस्मन लिखना है, वो देना है। अच्छा अब मुख्तसर बस अर्ज करूंगा कि दूल्हे का रास्ता रोकना हमारे यहाँ पंजाबी और उर्दू कल्चर में है कि जी दूल्हा जब आता है निकाह के बाद रुखसती के लिए तो नौजवान लड़कियां उसका रास्ता रोक लेती हैं और उससे पैसे मांगती हैं। यहाँ पे बेहयाई का फुल पार्ट चलता है जो कि शरन हराम है। किसी भी तरीके से लड़कियां और लड़के आपस में खल्त मल्त हो वो रस्म हराम है। ये पैसे खड़े होके यहाँ पे ये पूरा एक डिबेट करना ये पूरा बेहयाई का मुकम्मल पार्ट है, ये हराम है। आगे जाके ये होता है जी लड़कियां नामुहर्रम लड़कियां और सालियां मिलके दूल्हे के साथ मजाक करती हैं, ये शरन हराम है। किसी भी नामुहर्रम औरत का किसी नामुहर्रम मर्द के साथ मजाक हराम है। मजाक अखलाक के दायरे में सिर्फ मोहरम के साथ अखलाक के दायरे में जिसे हम खुश तबई कह सकते हैं, ये वो भी मोहरम मर्द मोहरम औरतों के साथ आपस में जिसे हम बहन भाई कह सकते हैं, इससे ज्यादा नहीं, बाकी हराम है। दूध पिलाई के रस्म के नाम पे जो बेहयाई का पार्ट चलता है वो भी हराम है। दूध पिलाना हराम नहीं है, लेकिन जो दूध के नाम पे जो बेहयाई फैली जाती है कि मोहल्ले की 4 लड़कियां एक दुल्हन की बहन के साथ 5-6 लड़कियां मिलके जाएंगी दूल्हे को दूध पिलाने के लिए और उस वक्त हंसी मजाक और पूरा एक धमचर मचेगा। ये पूरा धमचर गैर अखलाकी गैर इस्लामी है, ये हराम है। दूध पिलाना है तो आप एक इंसानी तरीके से पिलाएं, कोई मोहरम लड़की पिला दे। बाकी ये धमचर मचाना गैर मोहरम लड़कियों का हंसी मजाक ये सारा हराम है। लाख के नाम पे लड़की के साथ कोई पैसों की डिमांड करना कि जितने पैसे लड़की वाले को देंगे, ये लाख वगैरह के नाम पे पैसे हक महर के अलावा लड़की के वालिदैन किसी भी किस्म की अगर मर्द से डिमांड करेंगे तो ये डिमांड हराम है। और जब लड़की आ जाती है अपने शौहर के घर तो वहां पे एक उर्दू और पंजाबी कल्चर में होता है कि जी देवर आके बैठ जाएगा और भाभी कहीं तो भाभी का घुटना पकड़ के बैठते हैं और कुछ किसी कल्चर में घुटने पे बैठता है और वो अपनी भाभी से पैसे मांगता है। ये कल्चर सख्त तरीन हराम है, सख्त तरीन हराम है। हुजूर अलैहिस्सलाम से पूछा गया कि देवर, तो आप अलैहिस्सलाम ने फरमाया कि औरत के हक में देवर तो स्याह सांप की मिसाल है, क्योंकि बुराई के जो बाहर के रास्ते हैं वहां पे कुछ असबाब रुकावट होते हैं। और ये जो घरेलू कल्चर है, अगर घरेलू कल्चर में आप मुआशरा खुला बनाएंगे तो ये बुराई के बहुत से दरवाजे खुल जाएंगे। सालियों की जूती छुपाई गैर अखलाकी तरीके से अपनी सालियों के साथ जूती के नाम पे हंसी मजाक वगैरह वगैरह ये हराम है। तो ये इस्लामी वो रसूमात की हमें जो हमारे अंदर कल्चर में पनप रही हैं। तो खुदा के वास्ते अब इतने सारे धमचर के बाद जब आप घर आएंगे और आते ही लड़की पे जिन हावी हो जाएगा, आप कहेंगे मौलाना साहब पता नहीं किसकी नजर लग गई। जनाब ये जो पूरा हमने धमचर मचाया था ना, उस धमचर का नतीजा है, ये अल्लाह की लानत आई है। तो मैंने इब्तिदा में आपको आयत पढ़ी थी कि 3 चीजें हैं। पहला सुकून, जब हम पूरी चीजें गैर इस्लामी बनाएंगे तो निकाह में सुकून कहां से रहेगा। दूसरी मोहब्बत, जब आप इतना सारा धमचर और गैर अखलाकी चीजें जी जहेज में ये होना चाहिए वो होना चाहिए, इतने बराती होंगे, इतने खाने होंगे, ये होगा वो होगा, फला होगा, इतनी सारी चीजों के बाद आप लड़की ब्याह के लाएंगे तो फिर कहां मोहब्बत होगी। जब ये दो चीजें नहीं होंगी, सुकून भी नहीं होगा, मोहब्बत भी नहीं होगी, तो फिर अल्लाह की रहमत भी नहीं होगी। लिहाजा अल्लाह से दुआ करें कि हमें अपने शादी की रसूमात को इस्लामी तरीके से करने की तौफीक अता फरमाए और अपनी मुकम्मल जिंदगी अल्लाह और हबीब अलैहिस्सलाम के तरीके के मुताबिक करने की तौफीक अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।